अचो भाई अज तव्हांखे महात्म श्रवण करणो आहे। 16 अध्याय तो तव्हां श्रवण करे वरतो आहे। 16 अध्याय जी कहिड़ी महिमा है हाणे तव्हां उहो ॿुधो। बोल भगवान श्री कृष्ण अर्जुन जी महाराज की। श्रीमद् भगवद गीता की। श्रीमद् भगवद गीता जी 16 अध्याय जो महात्म। भगवान महादेव भोलेनाथ शिव शंकर भगवान चवंता है पार्वती हाणे तव्हां श्री गीता जी 16 अध्याय जो महात्म ॿुधो। गुजरात में सौराष्ट्र नाले हिकिड़ो नगर आहे। उते खड़ग बाहू नाले राजा राज कंदा हुआ। खड़ग बाहू, खड़ग यानी हथियार, यानी जंहिंजी बाहूं हथियार खां घटि न हुजनि। चओ हरे राम। वृंदावन में भगवान ॾिसो हथियार न खयो आहे न। 11 साल जेके भी आया 56 ॾींहंनि तक वॾा वॾा असुर, उन्हनि खे प्यार सां भगवान उद्धार कयो हा न। कंहिंखे चमाट हई, कंहिंखे चपेट, कंहिंखे मुक, कंहिंखे धिको, हा ईअं सभिनि जो उद्धार करे छॾियो। सुदर्शन चक्र भी न कढियो आहे भगवान। चओ हरे राम। त खड़ग बाहू राजा राज कंदो हुयो, ॾाढो प्रतापी, राजा इंद्र जहिड़ो। अच्छा, उन्हनि वटि हिकिड़ो हाथी भी हुयो। जीअं राजा इंद्र वटि कहिड़ो हाथी आहे, हुनजो नालो छा आहे? हा, ऐरावत। ऐरावत हाथी। 10,000 हाथियुनि जी उनमें शक्ति आहे ऐरावत हाथीअ में। वरी 10,000 ऐरावत हाथियुनि जी शक्ति राजा इंद्र में आहे। चओ हरे राम। देव राजा न, देवताउनि जो भाई, आखिर वो भी राजा है, मजाक थोड़ी आहे। हाँ, करोड़नि देवताउनि जो राजा है। वरी 10,000 राजा इंद्र जी शक्ति त हनुमान महाराज जी हिकिड़ी चीच में। बोलो बजरंग बली महाराज की। तॾहिं उन्हनि खे बजरंग बली चयो वियो। महान बलवान, अतुलित बलधामम। केतिरो बल चवनि था, हे त तव्हांखे सम्झायूं था। एक चीच में 10,000 राजा इंद्र, हाँ, लेकिन कोई तुलना कोन्हे। अतुलित बलधामम, इहो भी घटि आहे। जेके ताक़त वारा हूंदा आहिनि वरी ज्ञानी न हूंदा आहिनि। जेके संसार में माण्हू हूंदा आहिनि ताक़त आहे त वरी दिमाग़ घटि हूंदो आहे उन्हनि खे, हा न। चओ हरे राम। जेके वरी वधीक दिमाग़ वारा हूंदा आहिनि उहे वीचारा सन्ना सुकड़ा हूंदो, बढ़िया अमन आज़ाद वांगुरु, उहे वरी वधीक ताक़त वारा न। पर हनुमान महाराज बल भी, बुद्धि भी, ज्ञान भी। हम भक्तन में ओहो अग्रगण्यम। ज्ञानन में, भक्तन में पहिरियों नंबर ईंदा आहिनि, पहिरियों नंबर। तॾहिं त प्रेम सां राम जीअ खे वश में करे छॾियऊं। जय 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 हनुमान जी। राम राम। चो न, सब चो न, चो जय 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 हनुमान जी। जय 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 हनुमान जी। राम राम। सोने के सिंहासन में बैठे मेरे राम जी। सोने के सिंहासन में बैठे मेरे राम जी। चरणों में बैठे हनुमान जी। राम राम। चरणों में बैठे हनुमान जी। राम राम। राम राम तो चौ घट में घट। तू क्यों बंद कर रहा है भाई? हो राम राम। राम राम। राम राम। राम राम। राम राम। राम राम। सीता राम। सीता राम। राधे श्याम। राधे श्याम। राम राम। राम राम। राम राम। राम राम।
सीताराम 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 राम 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 सीताराम सीताराम ओ जय 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 हनुमान जी राम राम जय 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 हनुमान जी राम राम ओ जय 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 हनुमान जी हो राम राम जय 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 हनुमान जी राम राम पीला पीतांबर पहने मेरे राम जी पीला पीतांबर पहने मेरे राम जी पीला पीला पीतांबर पहने मेरे राम जी पीला पीतांबर पहने मेरे राम जी लाल लंगोट हनुमान जी राम राम लाल लंगोट हनुमान जी राम राम जय 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 हनुमान जी राम राम जय 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 हनुमान जी राम राम चंदन का टीका लगाए मेरे राम जी चंदन का टीका लगाए मेरे राम जी हाँ चंदन का टीका लगाए मेरे राम जी चंदन का टीका लगाए मेरे राम जी लाल सिंदूर हनुमान जी राम राम लाल सिंदूर हनुमान जी राम राम लाल लाल सिंदूर हनुमान जी राम राम लाल सिंदूर हनुमान जी राम राम अरे जय 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 हनुमान जी हो राम राम जय 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 हनुमान जी हो राम राम बोलो हनुमान जी महाराज राज की जय यावर राम रामचंद्र की जय एक बार हनुमान जी महाराज सीता माता के ॾिठो तो सीता माता पंहिंजे मांग में लाल सिंदूर पई भरे भोला भाला सीधा साधा सरल सपाट हनुमान जी चवंदा अरे अम्मा माता माता ये वारनि में तव्हां सिंदूर था लॻायो छो माता खिली करे चयो वत्स हनुमान राम जी थींदा आहिनि राजी जी राम जी हा हाँ उन्हनि खे कहिड़ी ख़बर है त पतिव्रता स्त्री जी निशानी आहे की पति राजी थींदा राम जी राजी थींदा हनुमान महाराज चयो एॾा भगवान दयालु की हेतिरी चुटकीअ ते सीता माता ते राजी था थियनि बस छा चयो वरी त ॿुधायो माता ये हनुमान इन सिंदूर ते राम जी राजी थींदा आहिनि चई बस बस चरणनि में किरी पियो वियो चई जॾहिं हेतिरे चुटकी भर सिंदूर ते राम जी राजी था थियनि अॼु त मां सिंदूर जी स्विमिंग पूल खोलींदुमि अहिड़ा गोता हणंदुमि उन में ए टू जेड पेर खां वठी करे मथे ताईं बिल्कुलु लालो लाल थी वेंदुमि वाकई हनुमान महाराजनि जो क्रेडिट कार्ड हलंदो जाते काथे अयोध्या में जाते वठनि कंहिं बि होटल रेस्टोरेंट में हली वञनि कुछ भी खाइनि कोई भी शॉपिंग कनि मॉल में हली वञनि झूला झूलनि कपिड़ा वठनि ख़रीदी कनि दान करे छॾनि अयोध्या खे पूरे खाराइनि ख़बरदार कोई दुकानदार उनखे रोके क्रेडिट कार्ड सिधो पेमेंट राम जी जे बैंक में वेंदी हा न सची ॻाल्हि अथव त राम जी विया हिकिड़े वॾे मॉल में चई घणो सिंदूर अथई चई सिंदूर त साईं वॾो 4-5 बोरियूं पंहिंजे सभु कट ये सब कि मां तो चयमि न सभु कढना न ग़लती मां हाणे थो कढां तुरंत कढियऊं बढ़िया थधो थधो शीतल जल जो हिकिड़ो सरोवर हुयो उन में चई विझ जी हनुमान जी खे कुझु चई नथा सघूं पिया अलाए छा कंदा पूरो मस्त वो जेको सरोवर थधो थधो पाणीअ जो आहा लालो लाल थी वियो हाँ खुशबू अचण लगी कुछ गुल किरी पिया उन में कुछ कमल जा गुल आऊं लगाई हनुमान जी महाराज उन में छलांग जय सिया राम आऊं जो निकता त हनुमान जी पूरो चेंज गेटअप चेंज मुखड़ो चेंज लालो लाल ये तो लगे लाल लाल कोई सुंदर सुमेरु पर्वत लाल थी आऊं जो नचन बढ़िया खरताल खणी गायन
सब ॾिसी हैरान थिया। आवाज़ त हनुमान जी आहे, पर हे केरु आहे? घुमंदे घुमंदे पूरी अयोध्या राम जी जी राम सभा लॻल हुजे, कई वॾा वॾा वेठा हुजनि, राजा महाराजा संत महात्मा, ए चरणनि में दंडोत, राम जी दंडोत। राम जी ॾिसनि था ही केरु आहे भाई? तुरंत सम्झिया, अरे हनुमान जी, हनुमान जी तव्हां हिन वेश में ही कहिड़ो हाल बनायो तो? जी प्रभु तव्हां मुस्कुरायो था, लॻे तो राजी थिया हो। माता सही पई चए, अरे छा कयो अथई हनुमान? हनुमान जी चवनि था तव्हां ख़ुशि आहियो न? राम जी चवनि था मां त बिना किए तो ते ख़ुशि आहियां, तूं जेको कयो आहे कपी से उरन हम नाही। हे भरत भाई, कपी से उरन हम नाही। असां हनुमान जी जा सदा ऋणी आहियूं, कॾहिं कर्ज न लाहे सघंदासीं। हनुमान जी महाराज चवनि था न न उहे ॻाल्हियूं न कयो, उहा तव्हांजी वॾाई आहे। हिन मुंहिंजे गेटअप में तव्हांखे कीअं थो लॻे ॿुधायो? हनुमान जी खे ॾिसी राम जी चवनि था तव्हां त ईअं सुंदर आहियो, तव्हांजो मन बि सुंदर, तन बि सुंदर, हृदय सुंदर, रोम रोम सुंदर आहे। अस त वाकई ॾाढा सुठा था लॻो। पोइ त नचण लॻा, राम जी जी धुनी लॻाए। आख़िर राज छा आहे? हनुमान महाराज चयो प्रभु तव्हां सभु ॼाणो था, लिकायो था, मूंखे एॾनि सालनि खां छो लिकाए रखियो? इहो राज छो न ॿुधायो? अरे कहिड़ो राज भाई? तोखो मां काई शइ लिकायां? ईअं थी नथो सघे। मां पंहिंजे दिलि खे न ॿुधायां, तोखे पहिरियों ॿुधाईंदुमि। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? चए थी मूंखे त अजीब पतो पियो आहे। हनुमान जी चवनि था सीता माता ॿुधायो हेतिरो चुटकी सिंदूर थी खणे, ईअं ढिड़िंग करे थी विच में लाइन में, ऐं तव्हां उन ते राज़ी था थी वञो। ऐं मां हीअं टुबियूं ॾेई आयो आहियां, पूरे अयोध्या जो सिंदूर खणी करे लॻाए आयो आहियां, तव्हां चओ था काई राज जी ॻाल्हि कोन्हे। पोइ त हनुमान जी महाराज ॾाढो खिलण लॻा। चवनि था सच में हनुमान जी तूं ॾाढो प्यारो भक्त आहे असांजो। बोल हनुमान जी महाराज की। सीताराम। हे हरि। त ईअं भाई राजी थी वेंदा आहिनि। हीअ कथा काॾे हली वई सम्झ में न आयो। पढ़ूं त महात्म पिया आहे, हनुमान जी महाराज अची विया। शनिवार आहे न अॼु? हा अच्छा, हे हाथीअ ते ॻाल्हि निकिती न। हा भाई, त उनजो हिकिड़ो हाथी हो, ठीकु आहे, जेको सदा मद मस्त रहंदो हो। उनजो नालो हो अरी मर्दन। अरी यानी दुश्मन, मर्दन यानी उन्हनि खे जय गोपाल करण वारो। अरी मर्दन, दुश्मननि खे नाश करण वारो। हिकु ॾींहुं उहो हाथी राति जो पेरनि में ॿधल ॿेड़ीअ जा कड़ा ऐं लोह जा थंबा छिने पटे ॿाहिरि निकितो। महावत उनखे ॿिन्ही पासे खां डंडा खणी ढेजारियो, पर क्रोध में अची हाथीअ घणे धन माल जो नुक़सान कयो। एतिरे में हिकिड़ो ब्राह्मण तलाव तां सनानु करे श्री गीता जे 16 अध्याय जो पाठ कंदो पियो अचे। उन वाट खां अचे पियो जंहिं वाट ते उहो मस्त हाथी हो। माण्हुनि उन ब्राह्मण खे चयो त हे साईं परे थी वञो, परे थी वञो। अरे छा थियो? परे थी वञो, न त उहो हाथी तव्हांखे मारे छॾींदो। हरे राम। हाथीअ में शक्ति ॾाढी हूंदी आहे। हाथी जेॾी महिल कुझु बिगड़ी वञे पोइ त बसि जयराम जी की। जबकि हाथी में बुद्धि बि ॾाढी हूंदी आहे। हाथी पालतू हूंदो आहे, सम्झंदो आहे, भावनाउनि खे बि सम्झंदो आहे। सभु जानवर आहिनि न, सभु प्रेम जी भाषा सम्झंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो अॼुकल्ह त मीडिया में सभु नज़र थो अचे, शेर बि पालतू थी वेंदा आहिनि। ॿियो कहिड़ी ॻाल्हि कजे? शेर, नांग बि, हरे कृष्ण, कुत्ता, बकरियूं, इन्हनि जे मन में ॾाढो प्रेम हूंदो अथव इंसान जे प्रति। पर इंसान एॾो कठोर, एॾो पापी की कटे करे खाई वेंदो आहे इन्हनि खे, उन्हनि ते भरोसो कंदो आहे। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। नंढा नंढा जेके जीव जंतु हे पशु पक्षी हूंदा आहिनि, कुतनि जा गुरड़ा, बकरियुनि जा नंढी नंढी छेलियूं छेला, ये सभु ये दोस्ती करणु चाहींदा आहिनि इंसान सां, खेॾणु चाहींदा आहिनि। ॾिठो अथव पंहिंजे तरफ़ों केॾी महिल अचानक बकरियूं, नंढी नंढी गाभियूं और ठेंग टपा ॾींदा अथव, ईअं वेठा नचंदव, टंगूं हेॾे करे, मुंहुं टेढ़ो करे, स्माइल करे, एॾो ओॾो करे डुकींदव, ब्रेक ॾींदव, वरी पोइ ते हटी वेंदा, वरी भॼी वेंदा, वरी साम्हूं ईंदा। इहे सभु वीचारा मन में ॾाढो उत्साह उमंग रखी करे इंसान सां प्यार चाहींदा आहिनि, लेकिन इंसान त उन्हनि ते वार करे छॾींदो आहे।
विधर्मी छा कंदा आहिनि, महीनो महीनो पहिरियों 6 महीना पहिरियों जानवर वठी रखंदा आहिनि और उनखे प्यार सां पालींदा आहिनि, उनखे पुट वांगुरु पालींदा आहिनि कि उहो मथों वारो ख़ुशि थींदो। पोइ ईद ईंदी आहे त उनखे कटे छॾींदा आहिनि। उहो एॾो हिरी मिरी वेंदो आहे कि उनखे पंहिंजो माता पिता सम्झंदो आहे, पंहिंजो दोस्त सम्झंदो आहे, मित्र सम्झंदो आहे। उन्हनि सां हिरी मिरी वेंदा आहिनि पूरो, उनजी रक्षा कंदा आहिनि, उन्हनि जे बिना रोटी न खाईंदा आहिनि। लेकिन उहो टाइम हूंदो आहे, ईद आई, खाराए पीआरे माला पाराए, पोइ कलमा पढ़ी उनजो सिर लाहे छॾींदा। हिंदू बलि था ॾियनि, उहो बि ग़लति था कनि। हरे कृष्ण। चवनि था धर्म, दरबार साहिब बीठी आहे, तव्हां हाल में वेठा आहियो त हेठि नीम खोटी वही पहिरियों, उनजे अंदरि जोड़ाई कई वई, तॾहिं छत बीठी आहे। अॼु वेही करे सत्संग कयूं था। हर मकान जी, हर मंदिर जी हेठि नीम हूंदी आहे। कोई भी कुछ भी ठहियल हुजे, वो नीम ते वो घर मकान दुकान ठहंदो आहे। त अहिड़ी तरह सां धर्म जी नीम दया आहे। ईअं न चऊं त हे मंत्र पढ़ो, हीअं कयो, हूअं कयो, पूजा न न, कुछ न। तुंहिंजे मन में करुणा आहे, दया आहे त तुंहिंजी तपस्या स्वीकार आहे। तुंहिंजे मन में दया आहे त तुंहिंजी अगरबत्ती बि स्वीकार आहे। तुंहिंजे मन में करुणा प्रेम आहे, तुंहिंजी हर भक्ति स्वीकार आहे। ऐं मन में दया कोन्हे त सभु बेकार। दया धर्म का मूल है, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, पाप मूल बोलो अभिमान। तुलसी दया न छोड़िए, तुलसी दया न छोड़िए, जब तक घट में प्राण, जब तक घट में प्राण। दया कंदो धर्म ईंदो, पाप कंदो अभिमान ईंदो। जेस ताईं प्राण आहिनि, तुलसीदास जी चवनि था दया न छॾियो भाई। प्राण निकिरी वञनि पोइ बि दया हुजे, अगले जन्म में भी हले। हरे राम। जब दया धर्म नहीं मन में, मुखड़ा क्या देखे दर्पण में। ॿुधायो, अहिड़ा अहिड़ा निर्दयी माण्हू वेठा आहिनि, सत्संग उन्हनि खे मिलियो न आहे, उन्हनि जो जीवन अहिड़ो हलियो। चाइना जो हिकिड़ो वीडियो ॾिठोसीं, जेके पाणीअ मां जिंदी मछली कढी करे उनखे तेल में विझंदा आहिनि। जिंदी मछलीअ खे उनखे अधु तेल में विझी करे अधु कटींदा आहिनि जीअरे खे, ऐं उन में मिर्च विझंदा आहिनि, मसाला विझंदा आहिनि, उहा जिंदी रहंदी आहे। ऐं उन ई अवस्था में फ्राई करे उन ग्राहक जे प्लेट में ईंदी आहे, उते बि जिंदी रहंदी आहे, तड़फंदी रहंदी आहे। हिकु त पाणी बिना रही न सघे, गरम गरम सांस खणंदी आहे, तड़फंदी आहे, ऐं पोइ तड़फण वारी मछलीअ खे उहो ग्राहक खाईंदो आहे, ऐं पोइ बि जिंदी रहंदी आहे जेसि ताईं उनजा प्राण हलनि, हृदय हले थो। एतिरो त अत्याचार राक्षस बि न कंदा। राक्षस बि वीचारा तुरंत मारे छॾींदा, खाई छॾींदा। ही दुनिया काथे पहुची वई आहे। चओ हरे राम। सोचो, सनातन सदा खां भाई भगवान ई त दुनिया ठाही आहे, और भगवान जो ही तो धर्म आहे। असां हिंदू था चऊं, पर इहो हिकु ई धर्म आहे सभिनी जो। तव्हां रामायण महाभारत में कथा पढ़ी ॾिठी हूंदी सीरियल में, कि असुर जेके आहिनि उहे बि यज्ञ कंदा न। राक्षस जेके आहे, रावण शिव भगवान जी तपस्या कई। ॿुधी अथव न कथाऊं? ये तो मुस्लमान तो 1300 साल पहिरियों आया, ईसाई हाणे आया। धर्म तो धर्म यानी छा आहे? दया। धर्म जो नालो दया आहे। असां चऊं था पिया धर्म हिंदू मुस्लमान आहे, कुछ न। धर्म यानी दया, करुणा। त हाणे ॿुधो त राक्षस भी एतिरा अत्याचारी न हा। दुनिया में केवल हिंदुस्तान हिकु ई बचियो आहे, उहो बि खतरे में आहे। उहो बि खुली करे पंहिंजी भक्ति नथा करे सघनि। हिकु ई सॼे संसार में हिंदुस्तान आहे, ऐं उते गऊ हत्या थी हले। सॼे संसार में ॿियो नंबर आहे गऊ माता जे मांस जे एक्सपोर्ट करण में, निर्यात करण में। संसार में ॿियो नंबर। केॾी शर्म जी, लानत जी, दुख जी ॻाल्हि आहे। यानी कलयुग जो असर आहे। सत्संग गायब थी वियो आहे। सॼी दुनिया जी अगरि जनसंख्या ॾिसो त अरबन खरबन माण्हुनि में घणा माण्हुनि जेके सत्संग कंदा आहिनि।
तव्हां सम्झो था न ॾाढा सत्संग आहिनि, ॾाढी कथाऊं थी हलनि, यूट्यूब भरियल पिया आहिनि, रोज़ु नवां नवां कारो संत था पैदा थियनि, लेकिन ॿुधण वारा घणा आहिनि। और दुनिया जी जनसंख्या घणी आहे, उन में वरी हिंदू घणा आहिनि, वरी हिंदुनि में ॿुधनि घणा था, ॿुधी करे सम्झनि घणा था, वरी अमल घणा था कनि। हरे कृष्ण। इन करे दुनिया में हीरा मोती मिली वञनि, पुखराज मिली वञे, राजाई मिली वञे न तो कुछ न मिलियो, सत्संग मिली वञे, भक्ति मिली वञे, सब कुछ मिलियो। राजाई भी एक जन्म तक, सत्संग भगवान तक। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हाथी अचे पई, ब्राह्मण खे चयो हटी वञो। ब्राह्मण चयो त हे भाई रख श्री नारायण ते, जे मुंहिंजी मौत इन हाथीअ खां थियण हूंदी त अवश्य थींदी, न त हाथी कहिड़ी शइ आहे जो मूंखे मारींदो। सही ॻाल्हि आहे, हानि लाभ जीवन मरण जस अपजस विधि हाथ, मौत लिखियल हूंदी आहे। ॾिसंदा आहियो कंहिंखे 10 गोलियूं बि लॻनि त बची पवंदो आहे, ऐं कोई नचंदे नचंदे मरी वेंदो। बिना बीमारी जे कई माण्हू मरी वेंदा आहिनि, कैंसर में बि कई साल कढी छॾींदा आहिनि। छाजे करे? दातार जे हथ में आहे, लिखियल पहिरियों ई आहे, एक्सपायरी डेट, जनम पोइ थींदो। कोई नथो मारे सघे, काल बि न मारींदो, काल बि भगवान जे भव में आहे। संतन चयो त भाई अगर मौत लिखियल है तो मां बची न सकंदुमि, और न लिखियल है तो हाथी त छॾ कोई बि न मारींदो, काल बि न मारींदो। माण्हुनि चयो त बाबा जी हे संत वो जानवर आहे, वो नारायण भगवान खे न सुञाणे, उनखे कहिड़ी ख़बर त नारायण केरु आहे। अरे संत भॼी परे थी, संत चयो त हाथी मूंखे छा मारींदो। ईअं चई उते पहुतो जिते हाथी हो। हाथीअ साधुअ खे चिताए निहारियो ऐं साधुअ खे ॾिसी हाथी हेठि मस्तक रखी करे नमस्कार कयो। चओ हरे राम। तव्हां बि ईअं न कजो, साधुअ असां में वॾो फ़र्क़ु आहे। तव्हां बि मतां ईअं चओ, बैल बीठो आहे कारे रंग जो ॿाहिरि, डुकंदो अचे थो पियो सिंग खणी करे, मूंखे छा कंदो। जीवन बचियल हूंदो त पोइ काल बि न मारे सघंदो। माता जी ॿुधी आहियां गीता में, हा लिखियल हूंदो त पोइ मां हली हली किरी पवंदसि, थाबो ईंदो जय गोपाल, ॾिसां थी छा थो करे इहो। अरे मारींदो न त 2 टे हड्डियूं हेॾे होॾे करे छॾे, हाली त जय गोपाल थी वञे माण्हू। हा पहुचाए छॾे अस्पताल बिस्तर में महीनो खन। चओ हरे कृष्ण। हाँ हुनजी भक्ति काॾे, हुनजो आत्मिक ज्ञान काथे। इन करे भाई राजी रहो, करने में सावधान। असांजे लाइ नियम इहो, जो करो उसमें सावधान और जो हो जाए उसमें प्रसन्न रहो। कर्मयोग जो मूल मंत्र अथव। जेको भी कम कयो सावधानी सां, दया करुणा प्रेम भाव सेवा निष्काम भाव, लेकिन जेको रिजल्ट अचे, आई एम वेरी हैप्पी, थैंक यू कृष्ण, आई लव यू कृष्ण। हरे राम हरे कृष्ण हे हरि। वाह वाह। संत के हाथी नमस्कार कयो, चमत्कार थियो। चुपचाप भी रहो, ये गाय हूंदी आहे। ब्राह्मण चयो त हे हाथी, मां तोखे सुञाणा थो, तूं पोइ जन्म में पापी हुए, हाणे मां तुंहिंजो उद्धार कयां तो, तूं चिंता न कर। इहो ॾिसी माण्हुनि वञी राजा खे ॿुधायो त हीअ ॻाल्हि आहे। राजा बि डुक पायो उते अची पहुतो। छा ॾिठई? हाथी साधुअ जे अॻियां बीठो आहे ऐं उन ब्राह्मण चयो त अरे हाथी ओरते अच, साम्हूं अच, परते छो बीठो आहे, हेॾे आ। हाथी अॻियां अची बीह रहियो, सिर निवाए करे। साधुअ करमंडल मां जल कढियो, गीता जे 16 अध्याय जो फल मां तोखे ॾिनो हाथी, श्री कृष्ण अर्पण चई करे ठका छंडो कई हाथीअ खे। पाणी पवण सां ई हाथीअ जी देह छुटी। बोलो वृंदावन बिहारी लाल की। देव देही पाताई उड़न खटोले ते चढ़ियो। कहिड़ो उड़न खटोलो? हेलीकॉप्टर, रॉकेट, एरोप्लेन? अरे भाई विमान। संतन उड़न खटोलो लिखियो आहे।
विमान विमान हा न जेके वैकुंठ में ईंदा आहिनि ॾिठा अथव? इहा ई त दुख जी ॻाल्हि आहे न। ॾिठा बि नथो मूंखे पतो आहे कंहिं न ॾिठो हूंदो। ऐं हीअं न कंदव, ईअं ॼण घर में 15 विमान रखी आया, ईअं मूर्ति बणिजी वेंदा आहियो भॻवान वांगुरु। तव्हां बि जवाब त ॾिबो आहे कम से कम, हा जी न त कबो आहे कुझु। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तव्हां त हेॾे मुंहुं करे वेठा आहियो भॻवान जे तरफ़। मां त ॾिसां थो हिन महिल 6:30 थिया आहिनि, वधीक थी आहे। ॾिसो 7 बजे डबल हाल भरिजी वेंदो। हिन महिल लॻभॻि अधु संगत आहे, थोरी सी वधीक। हिन महिल 60% आई आहे ऐं 7 बजे अरे 110%। 100 जेकी ईंदी आहे 10% ॿाहिरि जेके ईंदा आहिनि वीचारा, जेके अंदर ई न ईंदा आहिनि, नंढा नंढा ॿार बाल गोपाल प्रभुअ जा प्यारा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ध्यान ॾियो भाई, सवाल जवाब करणो पवंदो आहे, जवाब ॾियणा पवंदो, ईअं कमु न हलंदो आहे। KG1 जे 3 साले ॿार खां बि सवाल पुछियो वेंदो आहे, सही ॻाल्हि आहे न, जवाब ॾींदा आहिनि वीचारा। तव्हां हेॾा सीनियर स्टूडेंट थी करे जवाब न ॾियो त ग़लति आहे। विमान ॾिठो अथव? अञा नथा जवाब ॾियो। विमान ॾिठो अथव? जोर सां चओ। न ॾिठो अथव? काथे वेठा आहियो? काथे वेठा आहियो? दरबार में छा हली रहियो आहे? सत्संग में छा आहे? प्रभुअ जो नाम आहे। ऐं गुरबाणी छा थी चए? नानक नाम जहाज है, नानक नाम जहाज है, चढ़े सो उतरे पार। चढ़े सो उतरे पार। त छा आहे? विमान आहे कि न? उड़न खटोलो आहे कि न? हे उहो जहाज आहे न जेको भॻवान ॾे वठी वेंदो, की तूं सिधो तव्हांखे सनीमा ते वठी वेंदासीं ॿाहिरि। हे ई त आहे उहो विमान जाते वेठा आहियो। चओ था न ॾिठो आहे। विमान ॾिठो तो हा या न? अगले साल वरी पुछंदोमांव। चिल्लाए चिल्लाए गला ई ख़राब करे छॾींदो असां। श्री कृष्ण गोविंद। ईअं त देरि थी थिए न, 5 मिंट जो महात्म, वो राकेश भी नाराज थींदो। 15 मिंट जी गीता मुनो कलाक, 10 मिंट जो महात्म मुने कलाक में असां भी छा कयूं? त जल पड़ी करे महात्मा है हाथी जी मुक्ति थी वई। हाथी दिव्य देह धारे करे राजा के चई त राजन हिन महात्मा जी कृपा सां मुंहिंजी मुक्ति थी आहे। ईअं चई करे वैकुंठ ॾांहुं हलियो वियो। राजा उन ब्राह्मण खे प्रणाम कयो। नीण भरिजी आहे, हाथी जी भी मुक्ति कई अथव। मां त इंसान आहियां, चरणनि ते किरी पियो, मूं ते भी कृपा थे। हे संत कहिड़ो मंत्र पढ़ियो है जो हाथीअ जो उद्धार थियो, पशुअ जो? ब्राह्मण चयो त राजा मां श्री गीता जे 16 अध्याय जो पाठ रोज कंदो आहियां, उन जो फल हिन हाथीअ जे निमित्त अर्पण कयो। राजा चयो त हे संत हाथी पोएं जन्म में केरु हुयो? ब्राह्मण चयो त हाथी पोएं जन्म में हिकिड़े संत जो शिष्य हुयो। संदस गुरुअ उनखे चङी विद्या सेखारी, पंडित कयो। हिकु ॾींहुं संदस गुरु तीर्थ करण वियो, चओ हर हर गंगे। इन विच में उन शिष्य जो नालो ॾाढो वधी वियो, पर परे परे खां माण्हू हिन जो दर्शन करण लाइ पिया अचनि। 12 सालनि खां पोइ संदस गुरु तीर्थ परसे आयो, यानी तीर्थ करे आयो ऐं आश्रम में अची ॾिठाई त संदस चेलो त बढ़िया चकाचक आसन लॻाए वेठो आहे। शिष्य भी गुरुअ खे ॾिठो, पर ख़्याल कई त उथां थो त मुंहिंजी वॾाई घटिजी वेंदी। गुरुअ जे जॻह ते पाण ई गुरु बाबू ठही वेही रहे। हलो ठीकु आहे, गुरु जी आया त वरी उथी करे प्रणाम भी नथो करे, वरी ईअं तो सोचे कि मां घटिजंदुमि। शिष्य गुरुअ खे प्रणाम करे त शिष्य घटिजंदो, यानी दुर्मत अची वई, अभिमान अची वियो, पाखंड अची वियो, लालच अची वई। परियों परियों माण्हू अचनि उन जो दर्शन करण जे लाइ। जंहिं विद्या ॾिनी, पंडित कयो, चए तो उनखे प्रणाम कंदुमि त मुंहिंजो मान सम्मान घटिजी वेंदो।
यो ख्याल करे अखियूं बंद करे वेही रहो चो हरे राम। ये कागभूषण महाराज ॿुधाईंदा आहिनि न पिछले जन्म जी कथा मां बि ईअं कयो। गुरु जी हुया ॾाढा दयालु ॾाढा, लेकिन मां मंदिर में वेही करे बढ़िया नाम पे जपिया ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। गुरु आयो अभिमान में भरजी असां भी मामूली थोड़ी आहियूं शिव भगवान जा भक्त आहियूं। केर वरी उथे गुरुअ खे प्रणाम करे अखियूं बंद करे वेठो रहियो। और गुरु जी कुछ न चयो दयालु। शिव भगवान नाराज थिया। शिव भगवान अजरी शाप ॾिनऊं त वरी गुरु जी ही रक्षा कराई। चरणन ते किरी पिया रोअण लगा। रामायण में ता इते ही ॿुधो आहे इहो प्रसंग। एक बार हर मंदर जपत रहे हर नाम। गुरु आए अभिमान ते उठ नहीं कीन प्रणाम। रोन लगा गुरु जी। ये गुरु जी दयालु आ जेको अपमान तो करे उन्हें जे उद्धार जे लाइ रोवन था। आखिर शिव जी के राजी कयूं। कागभूषण महाराजन चवन था मूं ते त शिव जी नाराज थिया जंहिंजी मां भक्ति कंदो। और जंहिं गुरु जो अपमान कयो उन्हें गुरु जी शाप को मुक्ति ॾियाराए शाप भी वरदान करे छॾिया। इन करे मां प्रणाम तो कयां अहिड़े सतगुरनि खे शिव जी के राम जी के। वो भेद कंदो राम जी में और शिव जी में। राम जी असां द्वेष कंदो उन जे भक्तन सां दुश्मनी कंदो। दुश्मनी यानी द्वेष जलन। ऐं शिव जी असां प्यार कंदो तो शिव जी नाराज थिया। इन्हनि में कॾहिं भेद न कजे। शिव जी में राम कृष्ण हरि में कोई भेद कोन्हे। हिकु ही रूप आहिनि। शिव जी भक्ति जा द्वार आहिनि। शिव जी जे कृपा सां असांखे राम जी जी श्री कृष्ण जी भक्ति मिलंदी। ॾिसो असांखे सतगुरनि दिव्य ज्ञान ॾिनो आहे कि कंहिंजे भी असां उलाहना न कयूं कंहिंखे भी पुठी न ॾियूं। हर हंधि मथो टेकियो पाण खे वॾो न सम्झो। सभिनी संतनि खे मथो टेकियो सतगुरनि खे सभिनी खे सभिनी देवताउनि खे भी। लेकिन ईअं न त ॿियो देवता हिन खां घुरी था वठूं। कृष्ण जी त असां निष्काम भक्ति कंदा आहियूं उन खां त कुझु घुरी नथा सघूं। अॼु भोले बाबा वटि आहियूं इन खां ई चऊं था लॉटरी लॻी वञे कुझु न। चवनि था जाते भी मथो टेकियो कोई भी हुजे देव हुजे संत हुजन सतगुरु हुजन गुरु निष्काम भक्ति गुरु केवल प्रेम। बाक़ी प्रणाम सभिनि खे कयो सभिनि जी आशीर्वाद वठो। हरे राम। अखियूं बंद करे वेही रहियो। इहो ॾिसी गुरुअ ख्याल कयो त हिन मूंखे ॾिसी करे अखियूं बंद कयूं आहिनि। शाप ॾिनऊंसि त अरे मंद बुद्धि अंध बुद्धि तूं वॾाईअ में अंधो थियो आहीं। मूंखे ॾिसी करे न त तूं कंहिंजी मर्यादा निभाई आहे न वेदन जा वचन निभाया आहिनि न उथे तो मूंखे तुंहिंजे मथे टेकण जी ज़रूरत कोन्हे। लेकिन तूं अधर्म कयो आहे। तूं शिष्य जी मर्यादा खंडित कई आहे। उथ हाणे मुंहिंजे शाप जे करे हाथी बणिजी वेंदे। इहो ॿुधी शिष्य चरणनि ते किरी चवण लॻो गुरु जी मूंखे माफ़ कयो। तव्हांजो श्राप त न टरंदो पर दया करे ॿुधायो त मुंहिंजो उद्धार कीअं थींदो। तॾहिं गुरुअ दिलि में तुरंत दया अची वई कोमल हृदय। ऐं चयूं त जॾहिं कोई गीता जे 16 अध्याय जो संकल्प करे उनजो फल तोखे ॾींदो तॾहिं तुंहिंजो उद्धार थींदो। हरे राम। इहो ॿुधी राजा पंहिंजे पुट खे राज ॾेई पाण तप करण हलियो। रोज़ श्री गीता जे 16 अध्याय जो पाठ करे राजा भी परम गति के प्राप्त थियो। शिव जी चवन था हे देवी इहो 16 अध्याय जो महात्म चयो। बोल गौरी शंकर भगवान की। वृंदावन बिहारी श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ ना